शबीर भाउ खां इहो पुछंदमि त तव्हांखे कंहिं एडवाइस कयो त तव्हां सिंगर थियो? शौक़ु हुयो या कंहिं सलाह ॾिनी? शौक़ु हुयो। पोइ हमेशह इहो ॿुधियो आहे त उस्तादनि खां गानो ॿुधाए या दुआ घुरी पोइ माण्हू दुआ घुराए। मां 10 सालनि जो हुयुसि त हिन फील्ड में आहियां। 10 सालनि जा आहियो? माशाल्लाह माशाल्लाह। मूंखे वरी इहा ख़बर पई त 2010 खां तव्हांजी शुरूआत थी आहे। 2010 खां मीडिया में शुरूआत थी आहे। हाणे अती महिमाननि को मोकिलायूं, टाइम सफ़ा कोन बचो। हा बाक़ी वञी मिंट बचा थी 2-3। हाणे महिमाननि जो शुक्रिया अदा थी कर। अञा आहे टाइम आहे ई कोन। आए आपा अक्यू अच्छा आपा पिराट थी करे अक्यू थी हड़े तो तुझो हां न पाड़िया ए आदि बानो जी मोबाइल रे मुझे गीदे में अगे पे मुझे चाय पी वई है मसेरो गाने में मैंने चाय पी वई न आपा अला सो बस बासे आदि में चाय न पीती हुई इने थींदा चाय ते मानु जे शे ते घणो हुंदो न जज्बात ना तो फील थींदो अला मुझे खाधो भी तो खाई वई जाए तो मां न पीती हुई वो नजर हुई पर पीता में अब आप पी वई चाय पी ना कोना बासे ही कोना पक्को चोरा हिना साहिब डे इंदम ईद जी तैयारियों कयूं था? जी बिल्कुल। छा कयो थव? गाय लेकर आए, एक बकरा एक गाय। गाय ऐं बकरे की तैयारी कई है? गाय और बकरा वठी छड्या है? जी उनन जी केयर पालना हर नहीं वो हम नहीं करते। वो एक जगह पे बांधते हैं ना जहाँ पे सब लोग वहाँ भिजवा देते हैं क्योंकि वो बहुत ही मुश्किल काम है। जब हमने किया था ना वो हमारे बच्चे ना खुद गाय बन जाते हैं, खुद बकरा बन जाते हैं और जब वो वापस आते हैं तो वही स्मेल आ रही होती है जो गाय में से आ रही होती है। तो मतलब आपने जो काफी दूर वो काफी दूर उसको बनवाते हैं। वो जहाँ पे सब लोग एक जगह पर रखते हैं ना वो लोग खुद ही उसको खाना वाना दे देते हैं। बच्चे देखने जरूर जाते हैं रोजाना। और आपने प्यार के हाथ घुमाए? नहीं मैं उसको कभी प्यार से नहीं देखती, गलती से भी नहीं देखती। बचपन से मुझे आदत नहीं है बकरे को गाय को देखने की। मुझे बहुत ही अजीब लगता है। ना मैं लेने जाती हूँ ना मैं उसे गौर से देखती हूँ, कभी नहीं देखती। खाती शौक से हैं? हाँ खाती शौक से लेकिन देखती हूँ। आपको डर लगता है? आप डर नहीं लगता, मतलब मुझे गाय में कुछ खास बात नजर नहीं आती देखने के लिए। तो वैसे अमूमन तो लोग ये गाय को देख रहे होते हैं, बारबेक्यू उनकी आंखों के आगे आ रहा होता है, कोरमा, तो ऐसी कोई फीलिंग्स हो रही होंगी? हाँ वो तो आती है वो तो होती है। अच्छा अल्लाह साईं ख़ुशि रखंदो सभिनी खे। तव्हांजी वॾा थोराइता आहियूं। तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम कढी आयो। भाभी आपा जी भाभी मुंहिंजी मैम तव्हांजा थोराइता अती ॻाल्हि ॿुधी थी, मुंहिंजी धीअ बि थी। अल्लाह साईं ख़ुशि रखनि। आपा तमामु प्यारी पर्सनैलिटी आहे, तमामु प्यारी ऐं एॾो दिलि खे सुकून आयो आहे जेको आहे मुंहिंजो बच्चो आयो आहे मुंहिंजे जेको आहे सो मुंहिंजे प्रोग्राम में। ऐं मां तमामु थोराइती आहियां डायरेक्टर साहब जी कि मुंहिंजो बच्चो घुरायईं ऐं मुंहिंजी दिलि ठरी ठरी बाग बहार थी वई आहे। आई लव यू सो मच मुंहिंजी भाभी मुंहिंजो बच्चो। वॾा थोराइता आहियूं तव्हांजा बि मैम। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। थोराइता सॼी टीम जा आहियूं। बशीर शबीर भाउ जा, मां हर बशीर थी चवां, बशीर मुंहिंजे मामे जो नालो त तॾहिं उन्हनि जे लफ़्ज़ था अचनि। शबीर जमाली साहिब जा थोराइता आहियूं ऐं सॼी टीम जा थोराइता आहियूं। तव्हां सभिनी जा थोराइता आहियूं। अॼु फ़ोन कॉल्स असां पाण घटि अटेंड कयूंसीं। हिन महिल बि कॉल्स पोयां घणियूं अचनि थियूं छो जो टाइम महदूद हूंदो आहे। कॉल्स में घणो वरी टाइम ज़ाया थी वेंदो आहे। एडवांस में वरी ईद जी मुबारक हुजनि। मथां ईद इंशाअल्लाह ताला ईद जा 3 ॾींहं असां तव्हां सभिनी सां गॾु हूंदासीं ऐं उन खां अलावा ईद खां पोइ कालूं तव्हांजूं खणंदासीं ज़रूरु इंशाअल्लाह ताला। तव्हां लिखी वठो असां खां। आपा जीअं प्रोग्राम शुरू थींदो छंछर खे गुज़रंदो बसि छंछर ईंदो तव्हांजो बसि खणंदासीं। जेका शिकायत अथव न खयूं इन कालून जे लाइ माज़रत था घुरूं। सादिया तूं बि घुरे थी न? गुलाम दस्तगीर जो बि नालो न कयोसीं, मियां दाद जो तव्हां नालो कयूं। जाम मियां दाद। त इंशाअल्लाह वरी अॻिले हफ़्ते इन्हनि ॿिन्हिनि बचड़नि जा नाला हाणे खणा थी न। हाणे जो ॻाईंदा आपा मामू शफ़ीक आहे असांजे ओबी में हूंदा आहिनि। उन्हनि जे पुट जी शादी आहे। नालो छा अथसि? नालो छा आहे मामा जे अदड़े जो? फहाद जी। आपा फहाद जे लाइ बि सेरो ॻायो। लख कुर्ब तव्हां सभिनी जा आपा जे सेरे सां गॾु मोकिलायूं था। सदाईं असांजी सिंध आबाद हुजे, धरती असांजी धरती टीवी आबाद हुजे। अल्लाह हाफ़िज़। आपा जे सेरे सां गॾु। आपा जुमा छॾियो। फवाद। हाँ फवाद।